गॾा प्रेस क्लब कराची जे उहिदेदार मुजीबुर रहमान बुरफ़त जे भाउ शहीद अमीन ख़ान जी 6वीं वरसी तक़रीब बुरफ़त हाउस लासी ॻोठ में थी गुज़री। तक़रीब में सहाफ़िन, सियासी समाजी अॻवाननि, बरादरी जे मुअज़्ज़िज़नि मोहम्मद मुरीद बुरफ़त, दिलशाद ज़ाहिरी बुरफ़त, अली शाह बुरफ़त, गॾा प्रेस क्लब कराची जे चेयरमैन मीर अली गोहर बलोच, मोहम्मद सालिम ॾाहिरी, असद जतोई, आज़ाद अख़्तर ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे मुजीबुर रहमान बुरफ़त ऐं ॿियनि जो चवणु हो त अफ़सोस आहे शहीद जे खून सां इंसाफ़ न थी सघियो आहे। 6 साल अॻु पंहिंजे घर भरिसां मोबाइल टावर ते ड्यूटी कंदड़ अमीन ख़ान बुरफ़त ते अणॼातल चोरनि सिधियूं गोलियूं हलाए शहीद करे छॾियो हो, पर हद जे थाणे सोहराब ॻोठ पुलिस जी लापरवाही ऐं सुस्ती सबबि हिन वक़्त ताईं शहीद जा क़ातिल पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे ऐं पुलिस पारां मक़तूल जे वारसनि सां को राबितो बि न कयो वियो आहे। हुननि IG सिंध ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त बेगुनाह शहीद थियल अमीन ख़ान जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इन जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं तक़रीब जे आख़िर में शहीद जे ईसाले सवाब ख़ातिर क़ुरान ख़्वानी ऐं लंगर जो बंदोबस्तु कयो वियो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।